नाज़रीन, अॼु ज़िले जामशोर जी तालगी कोटड़ी में तेज़ बरसात सां गॾु बिजली कड़कंदी रही ऐं मौसम ख़ुशगवार थी वियो। वधीक ॾिसूं था जामशोर खां लियाकत चांडिया जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन अस्सलाम वालेकुम। जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो त तालका कोटड़ी ज़िला जामशोर में तेज़ सां बारिश थी रही आहे ऐं तमामु तेज़ सां बारिश थी रही आहे, तमामु बिजली कड़की रही आहे। महसूस कंदा हूंदो बिजली कड़की रही है। अचानक बारिश तालका कोटड़ी ज़िला जामशोर में तमामु तेज़ सां वॾे फुल रही है। लियाकत अली, ब्यूरो चीफ, डिस्ट्रिक्ट जामशोर सबको।